सकाफ़त जूं जेके बि शयूं आहिनि सभु यार वटि ई आहिनि ऐं यार खे वॾो जज़्बो आहे जो असांजी सकाफ़त खे उजागर करे थो ऐं नयूं नयूं शयूं असांखे पंहिंजे सकाफ़त जूं पुराणियूं पुराणियूं किथां बि ॻोल्हे अचे उहे सकाफ़त जूं शयूं असांखे ॾिए थो। ऐं असां बि जीअं जो यार जी चांहि बि अॼु पीतीसीं, यार जे दुकान ते आयासीं, चयोसीं त हाणे पंहिंजो सकाफ़त जो दुकानु बि ॾिसूं। ऐं हीअ अॻे जेको अल्फ़ाबेट असांजी सिंधी ॿोली आहे इहो यार अॼु गिफ्ट करे पारायो। सो हाणे वरी इन अजरक हू बि भाऊ जो ई ॾिनल गिफ्ट हुयो ऐं हीअ बि वरी भाऊ जी गिफ्ट आहे जेके वरी इहो पाए तव्हां सॼे पंहिंजे मुल्क में पंहिंजी सकाफ़त खे निर्वार कयो। महिरबानी। ओ मेरे ख्यालों पेश आई है एक सूरत मत वाली सी, नाजुक सी शर्मीली सी, मौसूम से भोली भाली सी, रहती है वो दूर कहीं अता पता मालूम नहीं, कोको कोरीना कोको कोरीना कोको कोरीना कोको कोरीना। अस्सलाम वालेकुम या सॼी संगत खे बाबा जेके बि असांजा दोस्त ॾिसनि था सभिनि खे मुंहिंजे तरफ़ां जिगर जलाल चांडे जे तरफ़ां सलाम। दोस्तो असांजो तव्हां सां ॻाल्हि शेयर कयूं पिया त असांजो भाउ नूर मेमण हालाई तमामु सुठो हिकिड़ो सिंध ते कमु कयो आहे। तमामु हिकिड़ो सिंध जूं सकाफ़त जूं तमामु भलियूं भलियूं शयूं हुन आंदियूं आहिनि। ऐं हाणे वरी हुन हिकिड़ी पंहिंजी नायाब बोस्की जेका हुन तयारु कई आहे जंहिंजे इंच इंच ते लिखियलु आहे नूर मेमण हालाई। ऐं तव्हां जॾहिं बि उहा ख़रीद कयो त इहो रुॻो ॾिसिजो, छो त दुकान वारा ॿिया टिया जीअं न हिकिड़ी का शइ मशहूरु थींदी आहे पोइ उनखे बदनाम करण जे लाइ पोइ वरी नकुल शयूं तयारु कंदा आहिनि। त उन जे लाइ हिन यार जो हेॾो कमु कयो आहे त इन जे माना मतां बोस्की तव्हां कॾहिं बि वठो त उन में अवल इहा ॾिसो त इंच इंच ते नूर मेमण हालाई लिखियलु आहे। जे नाहे त उहा नकुली बोस्की आहे। इन जो रुॻो ख़्यालु कजो। ऐं असांजो दोस्त नूर मेमण हालाई जो हाला शहर बाईपास रोड ते मेन ते भाऊ जो दुकानु आहे। अस्सलाम वालेकुम या सॼी संगत खे।